सखी बाबा जे 61 वर्सी महोत्सव जी महल तारीख़ 17 सितंबर 2021 जे ॾींहुं आश्रम साहिब जे पासे वारे लखनऊ जे ख़ासम ख़ास रस्ते VIP रोड जो नालो संत बाबा आसूदाराम मार्ग रखियो वियो। सन 1979 में ठहियल शिव शांति संत आसूदाराम आश्रम ऐं बाबा साईं चांडूराम जन हिंद सिंध में एक ख़ास मुक़ाम ते पहुता आहिनि। भारत जा प्रधानमंत्री माननीय अटल बिहारी वाजपेयी साहब, महामहिम राज्यपाल माननीय विष्णुकांत शास्त्री, माननीय मुख्यमंत्री मोतीलाल वोरा, माननीय राज्यपाल राम नाइक, इन खां सिवा रक्षा मंत्री माननीय राजनाथ सिंह, मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ, इहे छड़ा कुछ सियासतदारनि जा नाला आहिनि जेके आश्रम साहिब में अची करे बाबा साईं जे शेवा कारजनि जे अॻियां सिरड़ो निवाए चुका आहिनि। प्रभु कृपा सां जगत गुरु शंकराचार्य, पूज्य श्री श्री रवि शंकर, पूज्य मुरारी बापू, पूज्य बाबा रामदेव, पूज्य सनातन श्री जन, पूज्य अमृतानंदमयी अम्मा जन, साईं जशन वासवानी जन, बाबा हरदेव सिंह जी महाराज ऐं हाज़रा हज़ूर साईं साधराम साहिब जहिड़ा केतिरा ई साधु संत महंत महात्मा आश्रम साहिब में अची संगत खे दर्शन ॾेई चुका आहिनि। इन जे अलावा श्री राम जेठमलाणी, श्री हूंदराज दुखायल, प्रोफेसर परमानंद पंजवानी, श्री कन्हैयालाल तलरेजा, डॉक्टर दयाल आशा, श्री अशोक हिंदूजा, श्री मुरलीधर जैतली, श्री अशोक सिंघल, श्री प्रवीण भाई टोगड़िया ऐं माननीय द्वारको सुंदराणी जहिड़ा अदबी, जहीन, कारखानेदार, समाज सुधारक, मोतबर भी हिन आश्रम साहिब में आया आहिनि ऐं बाबा साईं सां गॾु रही बाग बहार थी चुका आहिनि। चयो वियो आहे त सॼी धरतीअ खे कागज़ कयूं, सॼे वणनि जी कलम ठाहियूं, सॼे समुंड खे मस ठाहे बि कोशिश कयूं, पर तॾहिं बि गुरूअ जा गुण लिखणु मुमकिन नाहिनि। तॾहिं बि हिकु आयोजन जो जिक्र करणु हिते ज़रूरी थो लॻे, जंहिं में बाबा साईंअ जी हिकु झलक मिली सघे थी। बाबा साईं सिंधी ॿोली, भाषा, साहित्य, संस्कृति ऐं संस्कारनि जे वाधारे लाइ हरदम तयारु रहंदा आहिनि। सिंधी भाषा ऐं ॿोलीअ खे क़ाइमु रखण लाइ बाबा साईं हिकु बहितरीनु सलाह ॾींदा आहिनि। जॾहिं खां वठी ॿार ॻाल्हाइणु शुरू करे उन वक़्त खां वठी उन ॿार खे सिंधी में ॻाल्हायो वञे, तेसि ताईं पढ़ण लाइक़ु थिए। 2.5 साल जो 3 साल जो जॾहिं बि असां ॿार खे स्कूल में विहायूं
तेसिताईं सिंधी ॿोली वञे, उहा उनजे मग़ज़ में जेका ॿोली भरिजी वेंदी उहा कॾहिं बि कटिजी न सघंदी। ऐं उन खां पोइ असां उन ॿारनि खे हिंदी में ॻाल्हायूं, अंग्रेज़ी पढ़नि त अंग्रेज़ी में ॿारनि सां ॻाल्हायूं, थोरी उनजी होशियारु थियनि। जो उहे स्कूल में वेंदा उनजा सिंधी स्कूल न आहिनि, उते हिंदियुनि सां रहणो पवंदनि, हिंदी मास्तर थिया त असांजा मोथ न सड़जनि। पर असांजी उहा सिंधी जेका पहिरीं पहल हूंदी आहे वञी न सघंदी। मुंहिंजे ध्यान में इहा ॻाल्हि आयल आहे।